ठट्टे खां रिपोर्ट कर रहे अकबर दिलवानी एसएसपी ठट्टो डॉक्टर मोहम्मद इमरान खान ऑफिस में ऑनररी रूम जो इंतजाम कयो ऐं पुलिस एहलकारनि जा मसइला ॿुधा ऐं इल्तवा में पियल शोकाज़ नोटिस ऐं डिपार्टमेंटल कार्रवाई जे कानूनी ज़रूरतनि मुताबिक़ फ़ैसिला कनि। एसएसपी ठट्टो डॉक्टर मोहम्मद इमरान खान ऑफिस में पुलिस एहलकारनि जे ऑर्डर रूम जो दौरो कयो, जंहिं में पुलिस एहलकारनि जे मसइले शोकाज़ मुअतली ऐं ॿियनि मामलनि ते हुक्म जारी कया। एसएसपी ठट्टो गैर हाज़िर ड्यूटी में लापरवाही बद इंतजामी मुनज़िम ॾोहनि जी सरपरस्ती में मुलविस 22 पुलिस एहलकारनि खे कानूनी घुर्जूं पूरियूं कंदे शोकात नोटिस इंक्वायरी जारी कंदे मुख़्तलिफ़ सज़ाऊं ॾिनियूं। एसएसपी ठट्टो ज़िले पुलिस जे समूरनि ऑफिसरनि ऐं एहलकारनि खे आगाही ॾिनी त एसएसपी ऑफिस ठट्टो में हर अरबा ते हिकु हफ़्तो ऑर्डर रूम मुनक़िद कयो वेंदो, जंहिं में समूरियूं पुलिस एहलकारनि जूं मोकलूं बदिली वेलफेयर ऐं ॿिया मसइला हल कया वेंदा। एसएसपी ठट्टो ऑर्डर रूम में मौजूदु समूरनि पुलिस एहलकारनि ऐं ऑफिसरनि खे वधीक चए थो पंहिंजी ड्यूटी महिनत ऐं लगन ईमानदार सां कनि। चेकिंग दौरान पुलिस स्टेशन में अवाम सां सुठे सलूक ऐं मुहबत सां पेश अचनि।